नाज़रीन, वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां चीफ सेक्रेटरी खे हिदायत कंदे चयो आहे त क़ीमतुनि ते ज़ाब्ते खे यकीन बणाइण लाइ ज़िले इंतिज़ामिया खे फ़ाल कयो वञे। कल्याण न्यूज़ कराची जे ब्यूरो चीफ उशाक मिराणी मौजूब सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह हथरादू अघनि में वाध ऐं ज़ख़ीरनि जो सख़्त नोटिस वठंदे चीफ सेक्रेटरी खे हिदायत कई आहे त ज़िले इंतिज़ामिया पारां अघनि ते ज़ाब्तो आणण खे यकीनी बणायो वञे। वॾे वज़ीर चयो त तबाही वारी ॿोॾ ऐं तेज़ बरसातुनि बीठल फसलनि ख़ासि करे भाॼियुनि खे तबाह कयो, तंहिं करे तलब ऐं रसीद जी विच में फ़र्क़ु वधायो वियो आहे। हुन चयो त ज़ख़ीरा कंदड़नि सूरतहाल जो फ़ाइदो वठी भाॼियुनि ऐं मेवनि ऐं ॿियनि खाधे पीते जी शयुनि जी हथरादू खोट पैदा करे छॾी आहे ऐं शयुनि जा अघ आसमान ताईं वधण लॻा आहिनि। हुन वधीक चयो त ज़िले इंतिज़ामिया खे घुर्जे त सूरतहाल ते ज़ाब्तो आणण लाइ मार्केटनि में क़ीमतुनि जी चकास शुरू करे। सिंध जे वॾे वज़ीर चीफ सेक्रेटरी सुहेल राजपूत खे हिदायत कई त हू समूरनि डिवीज़न कमिश्नरनि खे हिदायतूं जारी कनि त हू ज़िले इंतिज़ामिया खे मोबाइल फ़ोननि ते प्राइस लिस्ट शयुनि जे स्टॉक मार्केट में सप्लाई चेक कनि। हुन वधीक चयो त आउं हथरादू अघनि में वाध ऐं शयुनि जो ज़ख़ीरो बर्दाश्त न कंदसि। वॾे वज़ीर इहो बि चयो त ज़िले इंतिज़ामिया मार्केट जी ज़रूरत जो अंदाज़ो लॻाए मार्केटनि में ज़रूरी शयुनि जी मुनासिब फ़राहमी खे यकीनी बणाइण लाइ पंहिंजो किरदारु अदा करे। चीफ सेक्रेटरी सुहेल राजपूत कमिश्नरनि खे ज़रूरी हिदायतूं जारी कंदे खेनि पंहिंजे रोज़ाना सरगर्मियुनि ते नज़र रखनि।